वतायो फ़क़ीर हिकिड़े ॾींहुं घुमंदे फिरंदे अची शहर में निकितो। शहर में घुमंदे घुमंदे हिन खे हिकिड़ो गिदरनि जो दुकानु नज़र आयो। उते तमामु सुठा गिदरा पिया हुया ऐं केतिरा ई माण्हू गिदरा ख़रीद करे रहिया हुया। वतायो फ़क़ीर जी दिलि चयो त छो न गिदरो खाइजे। वतायो फ़क़ीर गिदरनि जे मालिक खे वञी चयो त अलाह ताला जे नाले हिकिड़ो गिदरो ॾे। उन दुकान जे मालिक वतायो फ़क़ीर खे हिकिड़ो ख़राबु किनो सेवारियल गैर ज़रूरी जेको विकिरो करण जे क़ाबिल न हुयो उहो गिदरो ॾिनो। वतायो फ़क़ीर जॾहिं उहो गिदरो ॾिठो त हुनखे अरमान थियो ऐं वतायो फ़क़ीर पंहिंजे खीसे मां हिकु टको कढी उन दुकानदार खे ॾिनो ऐं चयईंसि त उन टके जो हिकिड़ो गिदरो ॾे। उन दुकानदार पंहिंजे गिदरनि मां तमामु सुठो वॾो ऐं ॻाढ़ो गिदरो वतायो फ़क़ीर खे ॾिनो। वतायो फ़क़ीर ॿई गिदरा पंहिंजे हथ में खयां ऐं मथे आसमान जे तरफ़ मुंहुं करे चवणु लॻो त ॾिस अला साईं, जेको टके जो गिदरो वरितो अथमि उहो बि ॾिस ऐं जेको तुंहिंजे नाले ते वरितो अथमि उहो बि ॾिस। मतिलबु अला साईं खे मुखातिबु थी चवणु लॻो त तूं पंहिंजी बि हैसियत ॾिस ऐं टके जी हैसियत बि ॾिस।